हिते सिंधी भाइर गॾिजी करे डेरा अलायार में सिंध जो सकाफ़ती ॾियारो मनाए सिंधी भाइरनि सां मोहबत जो इज़हार कयो थो, यकजहती जो इज़हार कयो थो। इंशाअल्लाह ईंदड़ वक़्त में पूरो डेरा अलायार बलोच सिंधी पंजाबी हिते रहंदड़ पठान बलोचिस्तान जा सभई वासी सिंध वारनि सां गॾिजी करे सिंधी डे मनाईंदासीं। इंशाअल्लाह ईंदड़ ॾींहंनि में हिननि को 10 गुना ज़्यादा बड़ो जलसो ॾेई करे असां सिंधी भाइरनि सां यकजहती जो मुज़ाहिरो कंदासीं। सकाफ़ती ॾियारो जंहिंमें सब को अहम किरदार अदा करण वारो मीडिया के मां पंहिंजे नौजवान क़यादत पंहिंजे फ़ख्र सां चवंदमि कि इन मीडिया वारनि खे सलाम पेश कंदासीं, मुबारकबाद ॾींदासीं कि हुननि सिंध जो ही पैगाम, सिंध जी अमन, सिंध जो टोपी अजर गुज़ार करण में अहम किरदार अदा कयो आहे। तव्हां सभई मीडिया वारनि खे ऐं हर क़ौम जो सिंध सां वाबस्तो रखंदो आहे हर सिंधी क़ौम खे मां मुबारकबाद पेश कंदमि। जंहिं तरह तव्हां पंहिंजे सिंधी क़ौम खे उजागर कयो आहे, तव्हां हिकु मुबारकबाद जा मुस्तहिक हो। तव्हां पंहिंजे ॿारनि में सिंध जो सकाफ़ती ॾियारो मनाइण जा जज़्बा पैदा करो था, ईंदड़ नस्ल में सिंध जे लाइ मोहबतूं पैदा करो था। इंशाअल्लाह असां नौजवान तव्हां बुज़ुर्गनि खे अहिड़ो तोहफ़ो ॾींदासीं कि ईंदड़ वक़्त में असांजा ॿार, असांजा नंढा, असांजा वॾा पाकिस्तान बेशमूल चारई सूबनि सां गॾु असां सकाफ़ती ॾियारा मनाईंदासीं, मोहबत फैलाईंदासीं, मोहबत जो इज़हार कंदासीं, पंहिंजे भाइरनि खे पंहिंजे दोस्तनि खे गॾु खणी करे अमन जो पैगाम ॾींदासीं, अमन जो झंडो लहराईंदासीं। इंशाअल्लाह तव्हां सभिनी दोस्तनि जी जज़्बातनि को क़दर कंदा। तव्हांजो शुक्रिया। मोहम्मद आरिफ तहरीक इंसाफ जो पंहिंजे सुठे ख़्यालात जो इज़हार कयो ऐं तव्हांखे ख़बर आहे असांजो हर